अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا ومأوانا وملجأنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم القصاص في القتلى الحر بالحر والعبد بالعبد والأنثى بالأنثى فمن عفي له من أخيه شيء فاتباع بالمعروف وأداء إليه بإحسان ذلك تخفيف من ربكم ورحمة فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन अरबी अर्शका व्यो मथे मेहमान रब जो थियो मथे ईअं को न पोतो ॿियो को मथे बलगल उला बेकमालिही दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया त ज़ुल्मत दूर थी वियो मुल्क सारो नूर थी कशफत तुजा बेजमाली औसाफ उन जे जो बयान केड़ो करे आजिज़ ज़ुबान मौला जे जो मदहे ख़्वान हसुनात जमीउ ख़िसालिही साईं इदरीस जी सबके सदा आबाद हिय इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन
वअला आलिका वअस्हाबिका अजमईन। नाज़रीन सामिईन किराम, अल्लाह सुब्हानहु व तआला जे कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जे तफ़सीर जो सिलसिलो हर हफ़्ते जुमअतुल मुबारक जे ॾियारे तव्हांजे साम्हूं रखी रहिया हुआसीं। अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान मजीद सूरह बकरा जे आयत नंबर 178 में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसासु फ़िल क़त्ला। ऐं ईमान वारो, तव्हां ते क़िसास या नाहक़ क़त्ल में तव्हांजे मथां क़िसास फ़र्ज़ कयो वियो। अल हुर्र बिल हुर्र, आज़ाद बदिले आज़ाद जे, ऐं ग़ुलाम बदिले ग़ुलाम जे, ऐं औरत बदिले औरत जे। फ़मन ओफ़िय लहू, पोइ जंहिंखे माफ़ कयो वियो उन जे भाउ जे तरफ़ां का शइ, फ़त्तिबाउन बिल मारूफ़, पोइ पुठियां लॻणु आहे उन जे नेकीअ सां, ऐं खून बहा जो एवज़ अदा करिणो आहे उहो बि भलाईअ सां। ज़ालिका तख़फ़ीफ़ुम मिन रब्बिकुम व रहमा, इहा तव्हांजे रब जे तरफ़ां हल्काई ऐं रहमत आहे। पोइ जेको शख़्स इन खां बाद तजावुज़ कयो पोइ उन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। वलकुम फ़िल क़िसास हयातुन या उलिल अलबाब, ऐं तव्हांजे लाइ क़िसास में ज़िंदगी आहे ऐं अक़लमंदो, जेकॾहिं तव्हां उन क़त्ल करण खां बचो ऐं तक़वा इख्तियार कयो। नाज़रीन सामिईन किराम, के इस्लाम का अव्वल अरब में इहो दस्तूर हूंदो हुयो कि जेकॾहिं कंहिं ताक़तवर क़बीले जो को माण्हू क़त्ल कयो वेंदो हो त उहो उन हिकु क़त्ल जे बदिले में सिर्फ़ु उन क़त्ल कंदड़ क़ातिल जे क़त्ल ते इक्तिफ़ा न, बल्कि अॻिले क़बीले जा 10 माण्हू 20 माण्हू उहो हिकु क़त्ल जे बदिले में क़त्ल करणु पंहिंजो हक़ु सम्झंदा हुया। ऐं जेकॾहिं उन्हनि जे आज़ाद माण्हूअ खे को कंहिं क़बीले जो को ग़ुलाम क़त्ल कंदो हुयो त उहो उन अॻिले माण्हूअ जे ग़ुलाम क़ातिल क़त्ल कयो त उहो उन जो आज़ाद माण्हू क़त्ल कंदा हुआ ऐं इन खे पंहिंजी क़बाइली बरतरी ऐं फ़ख़्रु सम्झंदा हुया। तो क़ुरान करीम जॾहिं नुज़ूल शुरू थियो तो क़ुरान पाक उन्हनि जे ग़लति सोच खे यकदमि ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो ऐं हुकुम ॾिनो रब्बुल आलमीन के क़त्ल करण जे एवज़ हिकु ई क़ातिल खे क़त्ल कयो वेंदो, चाहे उहो क़ातिल मर्द हुजे या औरत हुजे या ग़ुलाम हुजे या आज़ाद हुजे। आज़ाद बदिले आज़ाद जे, औरत बदिले औरत जे, ऐं ग़ुलाम बदिले ग़ुलाम जे। फ़मन ओफ़िय लहू मिन अख़ीहि शैउन फ़त्तिबाउन बिल मारूफ़ व अदाउन इलैहि बिइहसान। फरमायो जेको शख़्स क़ुरान करीम जी नदावत त ॾिसो, उन प्यार ऐं महबत वारे फरमायो कि तव्हां क़ातिल तव्हांजो क़त्ल कयो, नाहक खून वहायो, तव्हांजो उन ते बिल्कुलु हर शइ, तव्हांजी कावड़ बि उन ते बरहक़ आहे, सभु कुझु आहे, पर उन जे बावजूद उहो क़ातिल पोइ बि तव्हांजो भाउ आहे, इस्लामी भाउ आहे ऐं मुस्लमान आहे। त पोइ फलिहाज़ा क़ुरान पाक फरमायो जेकॾहिं तव्हां उन खे क़त्ल करण जे बदिले में तव्हां उन जे रत जो चटी वठो ऐं उन खून जो चटी वठो ऐं उन खे माफ़ करे छॾियो तो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो क़ातिल खे घुरिजे त पंहिंजो जल्दी चटी उहो अदा करे ऐं हिननि खे घुरिजे त उहो जल्दी में उन खां वठनि। इहा रब जे तरफ़ां हल्काई ऐं रहमत आहे। फरमायो कि जेको उन खां बाद फ़ैसिले खां बाद वरी जेकॾहिं को ज़ुल्म कंदो त उन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। फरमायो कि इहो क़िसास क़त्ल जे बदिले में क़त्ल करणु, इहो क़िसास इन में माण्हुनि जे लाइ ज़िंदगी आहे कि जेकॾहिं क़िसास जे बदिले में क़िसास कयो वेंदो त पोइ माण्हू ॾिसंदा कि हिकु क़त्ल जे बदिले में उन क़ातिल खे क़त्ल कयो वियो आहे तो घणा माण्हू उन सबक़ हासिलु कंदा ऐं मुल्क में अमन अमान वारी सूरत हाल बरक़रार रहंदी। पर जेकॾहिं क़ातिल जे बदिले में क़ातिल खे उन क़त्ल कंदड़ खे क़त्ल न कयो वेंदो तो माण्हुनि जी अञा जेका सोच ऐं उन्हनि जो हौसलो वधंदो। तो फलिहाज़ा अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कुतिबा अलैकुम इज़ा हदरा अहदकुमुल मौत इन तरक खैरन लिल वसियतु लिल वालिदैन वल अक़रबीन बिल मारूफ़ हक़्क़न अलल मुत्तक़ीन। फरमायो कि फ़र्ज़ कयो वियो तव्हां ते
जॾहिं तव्हां मां कंहिं हिक वटि मौत अचे त पोइ जेकॾहिं उहो छॾे थो वञे कोई कुझु माल त पंहिंजे वालदेन जे लाइ ऐं क़रीब रिश्तेदारनि जे लाइ बि वसियत करणु आहे नेकीअ सां। इहो फ़र्ज़ु आहे, हक़ु आहे परहेज़गारनि ते। फ़मन बदलहू बाद मा समिअहू, पोइ जंहिं शख़्स उन वसियत खे ॿुधी करे उनखे बदिलायो त उन जो गुनाह उन बदिलाइण वारे ते आहे। बेशक अल्लाह घणो ॿुधंदड़ ॼाणींदड़ आहे। फ़मन ख़ाफ़ मिन मूसिन, जेको शख़्स वसियत कंदड़ जे तरफ़ां कंहिं तरफ़दारीअ जो या गुनाह जो को ख़ौफ़ रखे पोइ उहो उन्हनि जे दरमियान सुलह कराए त उन ते को गुनाह न आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला बख़्शींदड़ महिरबान आहे। इन आए करीमा में कि अरब जे हिकु ॿिए जाहिलाना तरीक़े जो हिकु सुधारो कयो वियो कि उन्हनि जो दुस्तूर हूंदो हुयो जो मरण जे वक़्तु उहे इहो कंदा कि पंहिंजे माल जी वसियत हिकु अहिड़े माण्हूअ जे नाले करे वेंदा हुया जंहिंसां परे परे जो को वास्तो बि न हूंदो हुयनि, न को ताल्लुक़ हूंदो, न का रिश्तेदारी हूंदो हुअनि। ऐं जेकॾहिं उहो वसियत करे वेंदा हुआ, जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि त उन जे लाइ वसियत, पर जेकॾहिं वसियत करण खां सवाइ ईअं वसियत न कयूं, ईअं मरी वियो बग़ैर वसियत जे, त पोइ फलिहाज़ा उन जो वरसो ऐं उन जो छॾियल माल सिर्फ़ु ज़ाल ऐं औलाद में विरहायो वेंदो हुयो। उन्हनि जे पीउ माउ खे ऐं ॿिए कंहिंखे उनखे कुझु बि जिकासो कोन ॾिनो वेंदो हुयो। तो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि जेकॾहिं तव्हां मां को हिकु मरी वञे त पोइ फलिहाज़ा वसियत करे थो त पंहिंजे ज़ाल ऐं औलाद जे लाइ त वसियत करे, पंहिंजे पीउ माउ जे लाइ ऐं पंहिंजे ॿियनि रिश्तेदारनि जे लाइ बि वसियत करणु तव्हां ते हक़ु आहे। उन खां बाद कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि माइटनि जे लाइ वसियत, जेके माइट वरासत में जंहिंखे वारस हुजण में जेके हक़ु मिले थो उन्हनि जे लाइ वसियत करणु जाइज़ न आहे, छो त उन्हनि खे वरासत में हक़ु मिले थो पियो। ऐं ॿियो वसियत जेको आहे उहो छॾियल माल ऐं उन जे छॾियल पैसे ऐं उन जी जाइदाद जे 3 हिसे ताईं महदूद आहे। जेके 3 हिसे खां वधीक वसियत करे छॾे थो त उन जो वसियत जारी कोन कयो वेंदो। पर इहो जेको वरासत जी आकाम खां पहिरें वारो जेको हुकुम हुयो, उन खां बाद सूरह निसा में अल्लाह सुब्हानहु व तआला वरासत जा आकाम बयानु फरमाया। यूसीकुमुल्लाहु फी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, सही आहे न? इहो यूसीकुमुल्लाहु फी औलादिकुम, इहा आयत वरासत आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अय्यामम मअदूदात फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफरिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उखर व अलल लज़ीना युतीक़ूनहु फ़िद्यतुन तआमु मिस्कीन फमन ततब्बअ खैरन फहुव खैरुल लहु व अन तसूमू खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। ऐं ईमान वारो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया जीअं तव्हां खां अॻिनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया, मन तव्हां परहेज़गार बणिजो। ऐं ॻणियल ॾींहं मतिलबु कि जेको तव्हां मञा बीमार हुजे या सफ़र ते हुजे, रोज़ा नथो रखी सघे, त पोइ ओतिरा ॾींहं रमज़ान जा जेको आहे ॻणे, जेतिरा ॾींहं रोज़ा न रखे रमज़ान में बाद में उनजो क़ज़ा करे। उहा अलल लज़ीना युतीक़ूनहु फ़िद्यतुन तआमु मिस्कीन, ऐं जेको मुश्किल सां ताक़त रखनि था रोज़ो रखण जो, उन्हनि ते फ़िदियो आहे, हिकु मिस्कीन जो खाधो खाराइणु। तो इहो रोज़नि जे बारे में आहे। ऐं इन आहे मुबारका जे बारे में कि रमज़ान मुबारक जे महीने में तफ़सीली गुफ़्तगू असां कई भेरा तव्हांजे अॻियां करे चुका आहियूं। शाहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान, रमज़ान मुबारक जो महीनो जंहिंमें क़ुरान पाक खे नाज़िल कयो वियो। इहो क़ुरान पाक समूरे माण्हुनि जे लाइ हिदायत आहे ऐं जेको हिदायत ऐं फ़ुरक़ान आहे, चिटा रोशन दलील आहिनि। फमन शाहिद मिनकुम शहर फलियसुमहु, पोइ जेको तव्हां मञा हिन महीने खे लहे त उनखे, जेको हिन महीने में हाज़िर थिए त उहो हुन महीने जा रोज़ा रखे। ऐं जेको तव्हां मां बीमार हुजे या सफ़र ते हुजे, पोइ भले ओतिरा ॾींहं रोज़ा न रखी बाद में उन जा जेका सो क़ज़ा करिणो आहे। युरीदु बिकुमुल्लाहु बिकुमुल युस्रा वला युरीदु बिकुमुल उसरा, अल्लाह तव्हांजे मथां आसानीअ जो इरादो करे थो, तंगीअ जो इरादो नथो करे। ऐं तव्हां उन ॻणापे खे पूरो करो। ऐं तव्हां खे अल्लाह जी वॾाई बयानु कयो उन नेमत जे जेको तव्हांखे ॾिनाई।
ऐं तव्हां शुक्र कयो। इन में बि नुज़ुल क़ुरान जो बयानु आहे ऐं इन आयत जे बारे में बि असीं तव्हांजे साम्हूं कई मरतबा रमज़ान मुबारक जे ख़ुसूसन महीननि में गुफ़्तगू करे चुका आहियूं। वाइदा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, फरमायो कि जॾहिं तव्हां खां पुछनि ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तोखां पुछनि मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में, फ़इन्नी क़रीब, बेशक मां वेझो आहियां, उजीब दावत दाहे, मां क़बूल कंदो आहियां दावत कंदड़ जी दुआ खे, इदा दानी, जॾहिं उहो मूंखां घुरंदो आहे, फलियस्तजीबू ली, पोइ भले त उहो क़बूल कनि मुंहिंजे ऐं मूं ते भले ईमान आणनि, त माना उहे हिदायत वारा थियनि। हुज़ूर नबी मुकरम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सुवाल कयो वियो कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजो रब असांखे वेझो आहे या परे आहे? जे वेझो आहे त असीं आस्ते उन खां दुआ घुरूं, जे परे आहे त वॾे आवाज़ सां दुआ घुरूं। तो इहा आहे करीमा रब सुब्हानहू व तआला जेको आहे नाज़िल फरमायो। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो कि जॾहिं ए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हां खां मुंहिंजा बाना पुछा कनि, सुवाल कनि, इन में रब सुब्हानहू व तआला बाननि जी पाण ॾांहुं निस्बत फरमाई आहे कि मुंहिंजा बाना, फरमायो कि बानो जेको उन मुसीबतुनि में, बलाउनि में, तकलीफ़ुनि में, ख़बर न आहे कहिड़नि कहिड़नि उन जे मथां कहिड़ा कहिड़ा मामलात ऐं मुसीबतुनि तकलीफ़ुनि जो हली रहियो आहे, पर उन अहिड़े मौक़े ते रब सुब्हानहू व तआला फरमाए कि बाना कि इन मुसीबतुनि बलाउनि तकलीफ़ुनि खां न बि घबराइजांइ, छो त तूं मूं रब्बुल आलमीन जो बानो आहीं। जॾहिं मुंहिंजो बानो आहे त पोइ फलिहाज़ा तकलीफ़ुनि ऐं उन्हनि मुसीबतुनि खां घबराइण जी तोखे का बि ज़रूरत न आहे। वाइदा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, रब सुब्हानहू व तआला जे अॻियां जॾहिं उहो दाऊं करे दुआऊं घुरंदो आहे, पंहिंजा हथ टिरखा कंदो आहे, त अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे जेको आहे पंहिंजे करम सां नवाज़े छॾींदो आहे। हुज़ूर नबी मुकरम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो कि हज़रत सलमान फ़ारसी खां रिवायत आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि तव्हांजो पालणहार ज़िंदा आहे ऐं करम करण वारो आहे। जंहिं वक़्तु बानो उन ॾे हथ खणंदो आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला उन जे हथनि खे ख़ाली मोटाइण खां हया कंदो आहे। ॿी हदीस अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो कि के माण्हू पंहिंजा हथ रब सुब्हानहू व तआला ॾांहुं खणी करे का शइ घुरंदा आहिनि, तो अल्लाह सुब्हानहू व तआला ते हक़ आहे कि रब सुब्हानहू व तआला उहा शइ जेका रब खां घुरनि था, रब उहा शइ उन जे हथनि में ॾेई छॾे। ऐं टी हदीस अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो ला युरद्दुल क़द्र इल्ला दुआ वला यज़ीदु फिल उम्र इल्ला अल बिर्र, औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि तक़दीर खे दुआ रद्द कंदी आहे ऐं जंहिं नेकीअ सां उमिरि में वाधारो थींदो आहे ऐं जंहिंसां उमिरि में वाधारो थींदो आहे उहा नेकी आहे। नेकी करण सां इंसान जे उमिरि में वाधारो थींदो आहे ऐं दुआ इंसान जे तक़दीरनि खे मिटाए ऐं उन्हनि खे जेका सो मटाए छॾींदो आहे। सुन थी वेठा हो यार, कुझु ख़बर पई पए त तव्हां वेठा आहियो न आहियो वेठा। फरमायो कि रब सुब्हानहू व तआला कि क़बूलियत दुआ जी क़बूलियत जे लाइ कुझु शराइत बि आहिनि। फरमायो कि जेके अहादीस मुबारक ऐं अहादीस मां ऐं आयतुनि मां मिलनि था, हिकु त इहो आहे कि दुआ घुरण वारो हिकु अहिड़ी दुआ न घुरे जंहिंमें गुनाह या मिटी माइटी छॾण जी ॻाल्हि हुजे, ऐं ॿियो हराम दुआ घुरण वारो हराम खाइण खां सख़्तु परहेज़ करे, छो त जीअं पहिरियों बयान में मां ॿुधाए चुको हुयुसि कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि माण्हू दुआ घुरंदो आहे मुंहिंजा पालणहार, हालांकि उहो हराम खाईंदो आहे, रब सुब्हानहू व तआला उन जी दुआ खे क़बूल न कंदो आहे। ऐं टी ॻाल्हि इहा आहे कि उहो यकीन रखे कि मुंहिंजी हाजत पूरी करण वारो सिर्फ़ु अल्लाह ई आहे, ॿिया जेके वास्ता ऐं ज़रिया आहिनि उहे बि उन रब जे दस्ते कुदरत में आहिनि। ऐं चौथी इहा आहे त सचे नीयत ऐं दिलि जे
हुज़ूर सां जेको दुआ घुरे, ईअं न की दुआ रब खां घुरे ऐं दिलि कंहिं ॿिए ॾांहुं लॻल हुजे, ईअं दिलि काई ॿी जॻह ते ग़फ़लत में हुजे न, बल्कि सचे हुज़ूर सां रब खां दुआ घुरे। पंहिंजो इहो आहे जंहिं कम जे लाइ दुआ थो घुरे कि उहो कमु कि जाइज़ हुजे, नाजाइज़ कमु न हुजे। ऐं कुझु उलमा किराम ही शराइत बि बयानु कया आहिनि, तो फरमाइनि था कि दुआ जे क़बूल थियण जे लाइ 7 शर्त आहिनि। हिकु त इहो आहे कि दुआ में ज़ारी करणु, रोअणु, ऐं ॿियो इहो आहे कि ख़ौफ़ रखणु, टियों उमेद रखणु, चोथों दुआ ते हमेशगी करणु। ईअं न आहे कि उहा दुआ क़बूल न आहे थी त दुआ घुरणु छॾे ॾियणु, न, बल्कि हमेशह रब खां दुआ घुरंदो रहणु, नियाज़ ऐं निवड़त सां दुआ घुरणु, सभिनी जे लाइ दुआ घुरणु। सती ॻाल्हि इहा आहे कि दुआ घुरण वारो हलाल खाधो खाए, हलाल खाधो खाईंदो, रब सुभाणे व ताला उन जी दुआ खे जल्द क़बूल करे छॾींदो आहे। हज़रत इब्न अता रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था कि दुआ जा रुकन बि आहिनि, पर बि आहिनि, असबाब बि आहिनि, वक़्त बि आहे। फरमायो कि जेकॾहिं दुआ रुकननि सां मुवाफ़िक़ थिए त उहा दुआ क़ुवत वारी थींदी आहे, परनि सां मुवाफ़िक़ बणिजे त आसमान ॾांहुं उहा दुआ उॾामंदी आहे, ऐं जेकॾहिं मक़बूलियत जे वक़्तनि सां मुवाफ़िक़ थिए त कामयाब उहा दुआ थींदी आहे। ऐं तो फरमायो कि दुआ जा रुकन दिलि जो हुज़ूर ऐं नरमी ऐं आजिज़ी ऐं निवड़त करणु आहे, ऐं दुआ जो पर सचाई आहे, दिलि में सचाई रखणु, ऐं उन जो वक़्तु राति जो पोयों हिसो, ऐं उन जी मक़बूलियत दुआ जो क़बूल थियण जा असबाब हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते आख़िर में दुरूद शरीफ़ पढ़णु आहे। हज़रत इब्राहिम बिन हदम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां पुछियो वियो कि क़िबला असां दुआ घुरूं था, असांजी दुआ कोन थी क़बूल थिए, तो पाण फरमायो तव्हां अल्लाह खे कोन सुञातो आहे, पर उन जी फर्मा बरदारी न कयो आहे। ऐं हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त सुञातो, उन संदन सुन्नत जी ताबेदारी न कयो आहे, क़ुरान करीम खे त सुञातो आहे, पर क़ुरान ते अमल न कयो आहे। अल्लाह जूं नेमतूं तव्हां त खाधियूं, पर रब सुभाणे व ताला जी नेमतुनि जे खाइण ते उन जो शुक्र अदा न कयो आहे। तव्हां जन्नत त सुञाती, पर जन्नत जी घुरण जी तलब न कयो आहे। जहन्नम जी ॼाण रखी करे बि जहन्नम खां भॼण जी कोशिशि न कयो आहे। शैतान खे सुञाणे करे उन सां जंग न कयो आहे। इन जे करे फलिहाज़ा जॾहिं तव्हां के पंहिंजे बल्कि उन सां मुवाफ़क़त रखियो आहे, मौत जी ॼाण रखी करे मौत जे लाइ तयारी न कयो आहे, मुअलनि खे दफ़न करे तव्हां इबरत न वरितो, ऐं पंहिंजे ऐबनि खां गाफ़िल थी करे ॿियनि जे ऐबनि जे ॻोल्हण में मशगूल थी वियो आहे। इन जे करे जॾहिं इहे मामला हूंदा त रब सुभाणे व ताला तव्हांजी दुआउनि खे क़बूल कोन कंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां में इहे सभु शराइत पाया वञनि, रब सुभाणे व ताला तव्हांजी दुआउनि खे क़बूल करे छॾींदो आहे। उहिल्ल लकुम लैलतु सियाम रफ़दु इला निसाइकुम उन्न लिबासुल लकुम अंतुम लिबासुल लहुन्ना अलिमल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तालूना अनफुसकुम। अल्लाह सुभाणे व ताला फरमायो कि हलाल कयो वियो तव्हांजे लाइ रमज़ानुल मुबारक जे रोज़नि जे रातिनि में पंहिंजे घर वारनि सां मिलणु, उन्न लिबासुल लकुम अंतुम लिबासुल लहुन्ना, कि उहे घर वारियूं तव्हां मुड़ुसनि जे लाइ लिबास आहिनि ऐं तव्हां उन्हनि जे लाइ लिबास आहियो। अलिमल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तालूना अनफुसकुम, अल्लाह ॼाणे वरितो बेशक तव्हां पंहिंजी जाननि सां ख़यानत कयो आहे। पोइ रब सुभाणे व ताला तव्हांजो क़बूल फरमायो ऐं तव्हां खां दरगुज़र फरमायो। फलान बाशिरू हुन, पोइ भले तव्हां उन्हनि सां मिलो, वबतगू मा कतबल्लाहु लकुम, ऐं जेको अल्लाह तव्हां ते फ़र्ज़ु कयो आहे उनखे तलाश कयो, ऐं रमज़ान मुबारक जे रातिनि में खाओ पीओ, तव्हांजो अछो धाॻो कारे धाॻे खां जेको आहे वाज़े थिए, यानी बाक़ फुटण ताईं तव्हांखे खाइण जी इजाज़त आहे, सुबुह सादिक ताईं। पोइ उन जॾहिं तव्हां रोज़ो रखियो आहे, पोइ तव्हां पंहिंजे रोज़े खे राति ताईं पूरो कयो, ऐं मस्जिदनि में इतिकाफ़ जी हालति में पंहिंजे घर वारनि ॾांहुं न वञो, इहे अल्लाह जूं हदूं आहिनि, पोइ उन्हनि जे वेझा न वञो। अहिड़ी तरह रब सुभाणे व ताला पंहिंजूं आयतूं माण्हुनि जे लाइ वाज़े फरमाए थो, मन उहे तक़वा ऐं परहेज़गार थियनि। नाज़रीन सामीन किराम, इन आयत सूरी में अल्लाह सुभाणे व ताला इरशाद फरमायो कि अर्रफ़स
हुन लिबासुल लकुम, घर वारियूं तव्हांजे लाइ लिबास आहिनि ऐं तव्हां उन्हनि जे लाइ तव्हां मुड़ुस उन्हनि पंहिंजी ज़ालुनि जे लाइ लिबास आहियो। फरमायो कि इन आए मुबारका जी इन हिसे जो कि जंहिंमें मर्द ऐं औरत हिक ॿिए सां तालुकात के रब सुब्हानो व तआला वॾे इंतिहाई सुहिणे नमूने सां बयानु कयो आहे। यानी जहिड़ी तरह कि तव्हांजे लाइ लिबास आहिनि, तव्हां बि उन्हनि जे लाइ लिबास आहियो, कि तव्हांजा हिक ॿिए ते हुकूक आहिनि। हिक ॿिए जे लिबास चवण में अजीब माना फरमाए थो कि हिकु सिवायल आहे, उन में रखियल आहे। लिबास पर्दो बि आहे, लिबास पर्दो हूंदो आहे ऐं लिबास हर ऐब खे लिकाईंदो बि आहे। लिबास ज़ीनत बि आहे, हुस्न ऐं जमाल खे इंसान जे हुस्न ऐं इंसान जी ख़ूबसूरती खे खोले छॾींदो आहे। लिबास राहत बि आहे, लिबास सर्दी ऐं गर्मी खां बचाईंदो बि आहे। तो फरमायो कि हिकु सुठी ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे लाइ ऐं सुठो मुड़ुस पंहिंजे ज़ाल जे लाइ कि पर्दो बि आहे, ज़ीनत बि आहे ऐं राहत बि आहे। ऐं फरमायो कि जंहिं घर में कि हर घर में ज़ाल ऐं मुड़ुस हुजण जो इहो जॾहिं मयार हुजे कि इहो बुलंद ऐं आला मयार हुजे, उहो घर दुनिया नाहे त ॿियो छा आहे। उहो घर दुनिया में रही करे जन्नत बणिजी थो वञे। तो फरमायो कि इन जे करे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फरमायो त ज़ब्बजुल वदूदल वलूद फ़इन्नी मुकासिरुन बिकुमुल उमम औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फरमायो कि तव्हां मुंहिंजा जंहिंजी शादियूं थियल आहिनि उहे थियल आहिनि, जंहिंजी शादी न आहिनि थियल उहे इन हदीस ते गौर ज़रूरु कनि। कासिम साहिबु, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फरमायो त ज़बजू निकाह कयो कहिड़ी औरत सां। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि महबत रखंदड़ औरत सां निकाह कयो, महबत रखंदड़ औरत सां निकाह कयो। ॿियो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल वलूद, घणो ॿार ॼणींदड़ औरत सां निकाह कयो। उन औरत सां निकाह न कयो जेका ॿार ई न ॼणे। तव्हां चओ त साईं कीअं ख़बर पए, जंहिंजी कुंवारी आहे त उन जे बारे में कहिड़ी ख़बर त ॿार घणो ॼणींदी। त भले आदा उन जी जेकी भेनरूं आहिनि या उन जी मावरूं आहिनि उन्हनि खे ॾिसबो, उहे जेकॾहिं घणो ॿार ॼणींदियूं आहिनि त हिन जे लाइ बि उहे साॻियो ई जेका सो आहे ख़बर पइजी वेंदी कि घणो ॿार ॼणींदड़। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फरमायो कि प्यार ऐं महबत रखंदड़ औरत सां ऐं घणो ॿार ॼणींदड़ औरत सां शादी कयो, निकाह कयो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि घणो ॿार ॼणींदड़ औरत सां निकाह छो कयो, उन जो वजह बि बयानु फरमायो फ़इन्नी मुकासिरुन बिकुमुल उमम, छो त तव्हां घणो ॿार ॼणींदड़ औरत सां निकाह कंदो, मां क़यामत जे ॾींहुं पंहिंजी उम्मत जे घणाई ते ॿियनि उम्मतुनि ते फ़ख्रु कंदुसि। मां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़यामत जे ॾींहुं तव्हांजे घणाईअ ते ॿियनि उम्मतुनि ते फ़ख्रु कंदुसि। वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल वतुदलू बिहा इलल हुकाम लितअकुलू फरीक़म मिन अमवालिन नास बिल इस्मि व अंतुम तालमून। रब सुब्हानो व तआला फरमायो कि पंहिंजा माल हिक ॿिए जा माल बातिल तरीक़े सां न खाओ ऐं न रसाई हासिलु कयो इन्हनि हाकिमनि ॾांहुं, उन्हनि वॾेरनि ॾांहुं कि जेका सो तव्हां खाओ हिसो माण्हुनि जो, कुझु मालनि जो हिसो गुनाह जे तरीक़े सां। वान तुम तालमून, हालांकि तव्हां ॼाणो था कि उहो हराम आहे। इन आयत सबूरी में रब सुब्हानो व तआला इरशाद फरमायो कि नाजाइज़ तरीक़े सां माण्हुनि जो माल न खाओ। जुआ इन में दाख़िल आहे, ॿिए जो माल खसणु, ठॻीअ सां कंहिं ॿिए जो माल हल्क तलफ़ी करणु, धाड़ो हणणु, चोरी हणणु, को बि नाजाइज़ तरीक़ो जंहिंमें मालिक नाराज़ आहे, उहे सभु नाजाइज़ तरीक़ा इन में दाख़िल आहिनि। तो अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो कि कंहिं बि तरीक़े सां ॿिए जो माल न खाओ। तो फरमायो कि रिश्वत सां, कूड़ी कसम सां, कूड़ी शाहिदीअ सां ऐं कूड़ी शाहिदी ॾेई करे कंहिंजो माल कोरट मां हासिलु करणु, जीअं असांजो वटि जेका सो इहे सिलसिला जारी आहिनि, ॿियनि जी ज़मीननि ते कब्ज़ो करणु, कसब करणु ऐं कूड़ा जेका सो आहे कोरटनि में वञी करे केस ऐं कूड़ा पोइ वकील बणाइण ऐं उन्हनि खे माल ऐं पैसो खाराइणु ऐं जेका सो ॿिया जेके ऑफिसर या जज हूंदा आहिनि उन्हनि खे पैसे ॾेई करे, रिश्वत ॾेई करे
परायो माल गसब करण, परायो माल करण रब सुभाणे व तआला के हर इन सभिनी कमन खां रोके छॾियो आहे। कि फरमायो कि अॼुकल्ह जेका हाकिमनि में हज़रत मुफ़सिर क़ुरान क़िबला मोहम्मद इदरीस दायरी दामत बरकातुहुल क़ुदसिया फरमाइनि था कि अॼु ताईं मुस्लमान हुकुमा हाकिमनि खे रिश्वत ॾियण जो ऐं रिश्वत वठण जो सिलसिलो जारी आहे। फरमाए कि पूरे आलम इंसान इन खां मुतासिर भी आहे, पर इहो अफ़सोस जो मक़ाम आहे। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो कि ला यहिल्लु लिइम्रान अन यअख़ुज़ माल अखीहि बिग़ैरि हक़्क़िही व ज़ालिका लिमा हर्रमल्लाहु अलल मालल मुस्लिम अलल मुस्लिम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि कंहिं बि इंसान जे लाइ इहो जाइज़ ऐं हलाल न आहे जो पंहिंजे मुस्लमान भाउ जो माल नाहक़ सां खाए। ऐं इहो इन जे करे कि मुस्लमान जो मुस्लमान ते नाहक़ माल खाइण खे रब सुभाणे व तआला हराम करे छॾियो आहे। नाज़रीन सामिन किराम, या अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ते मुसीबतूं ॾुख ई छो थियूं अचनि कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो कि इमाम बेहकी में हदीस खे रिवायत कयो आहे ऐं हज़रत मुआज़ बिन जबल इन हदीस जा रावी आहिनि। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मा तज़ालु क़दमा अब्दिन यौमल क़ियामत हत्ता युसअल अन अरबइन अन उमरिही फीमा अफनाहु। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो क़यामत जे ॾींहुं बानो पंहिंजी जॻह खां अञा पेरी न खणंदो, रब सुभाणे व तआला जे तरफ़ां 4 शयुनि जे बारे में उन खां सुवाल कयो वेंदो। घणनि शयुनि जे बारे में? 4 शयुनि जे बारे में उन खां सुवाल कयो वेंदो। नंबर 1 कि अन उमरिही फीमा अफनाहु, उन जी उमिरि जे बारे में त उन पंहिंजी ज़िंदगी ऐं उमिरि कहिड़नि कमनि में गुज़ारियो। नंबर 1। नंबर 2 वन शबाबिही फीमा अबलाहु, ऐं जेके हिन वक़्तु नौजवान आहिनि उहे इन ॻाल्हि ते गौर कनि। फरमाए कि उन जी जवानीअ जे बारे में हुज़ूर अल्लाह सुभाणे व तआला सुवाल कंदो कि उहो जवानी कहिड़नि कमनि में जेका सुआ बर्बाद कयई या आबाद कयई। जे आबाद सुहिणा अमल कयई त उन जी जवानी आबाद आहे, जे ग़लति कम त पोइ पंहिंजी ज़िंदगीअ खे बर्बाद करे रहियो आहे। पर कोई बि जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ अञा बि जेको आहे अखि पटण जी जेको टाइम आहे, अञा को सिज जेका आहे कि ओलह खां कोन उभरियो आहे, अञा ते तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे। ऐं ॿियो सुवाल, टियों सुवाल, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो व अम्बालिही मिन अइन इक्तसबहु, उन जे माल जे बारे में सुवाल कयो वेंदो कि उहो माल किथां कमायाई ऐं पोइ छा में ख़र्च कयाई। माल काथों कमायाई, कहिड़नि ज़रियनि सां कमायाई, भलनि ज़रियनि सां कमायाई या जेका सो माल नाजाइज़ तरीक़े सां कमायाई या जाइज़ तरीक़े सां कमायाई। वरी कमाइण खां बाद कहिड़नि कमनि में ख़र्च कयई, आया कि सुहिणनि अमलनि में ख़र्च कयई, सुहिणनि कमनि में, या ग़लति मामलात में पंहिंजो माल ख़र्च कयई। ऐं नंबर 3 कि वान इल्मिही माज़ा अमिल फीहे, इहा हदीस पाक असां सभिनी जे लाइ आहे, मूंखे बि आहे, मुंहिंजे लाइ बि आहे। अल्लाह सुभाणे व तआला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। फरमायो कि उन जे इल्म जे बारे में सुवाल कयो वेंदो कि उन पंहिंजे इल्म ते केतिरो अमल कयो आहे, उन पंहिंजे इल्म ते केतिरो अमल कयो आहे। ही 4 शयूं आहिनि। अञा रब सुभाणे व तआला इंसान खे पंहिंजी जॻह खां क़यामत जी ॾींहुं हटण ई न छॾींदो तेसीं ताईं 4 सुवाल रब जे तरफ़ां कया वेंदा ऐं उन्हनि जा जवाब अल्लाह सुभाणे व तआला वठंदो। फरमाए कि हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन खां रिवायत आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरे ख़ुतबो ॾींदे फरमायो कि ऐं मुहाजिरनि जी जमायत 5 ख़सलतूं अहिड़ियूं आहिनि जिन जे मुतालिक़ मां अल्लाह खां पनाह थो घुरां कि उहे 5 ख़सलतूं ऐं 5 आदतूं तव्हां में पैदा न थियणु घुरिजनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हिकु त इहा आहे कि जॾहिं कंहिं क़ौम में बेहयाई पैदा थींदी आहे त अल्लाह सुभाणे व तआला उन क़ौम में ताऊन वबा पैदा कंदो आहे। कहिड़ी वबा? ताऊन वबा पैदा कंदो आहे। ताऊन हिकु बीमारी जो नालो आहे, उहो पैदा कंदो आहे। फरमायो सिर्फ़ु इहो न, जंहिं क़ौम में बेहयाई पैदा थिए रब सुभाणे व तआला उन में ताऊन त पैदा कंदो आहे वबा,
ऐं नवा नवा अहिड़ा मर्ज़ अहिड़ियूं बीमारियूं रब सुभाणे व ताला पैदा कंदो आहे जेके उन्हनि जे अबनि ॾाॾनि में कोन ॿुधा हूंदा। अहिड़ा नवां नवां मर्ज़ रब सुभाणे व ताला पैदा कंदो आहे। बिल्कुलु असां वटि इहा आहे की न आहे? अहिड़ियूं बीमारियूं असां जेका सो ॿुधी रहिया आहियूं, जो असांजे अबनि ॾाॾनि उन्हनि बीमारियुनि जा नाला ई कोन ॿुधा हुया। अहिड़ियूं अहिड़ियूं बीमारियूं के असांजे अवाम में इहे पैदा थी रहियूं आहिनि। ऐं ॿियो इहो अलाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फरमायो, जॾहिं कंहिं क़ौम में माप ऐं तौर में घटि वधि करण जो मर्ज़ पैदा थींदो आहे, तो अलाह सुभाणे व ताला उन्हनि ते ॾुकार पैदा कंदो आहे ऐं महांगाई पोइ उन्हनि ते कंदो आहे, मशक़त ऐं महिनत ऐं हाकिमनि जा ज़ुल्म रब सुभाणे व ताला हाकिमनि वॾेरनि हुक्मराननि जा ज़ुल्म अलाह सुभाणे व ताला उन क़ौम ते जेका सो आहे लाहे छॾींदो आहे, जंहिं क़ौम में माप ऐं तौर में घटि ऐं वधाई पैदा थिए। ऐं टियों इहो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं का क़ौम ज़कात अदा न कंदी आहे, रब सुभाणे व ताला उन्हनि ते बरसात ऐं बारिश वसाइण बंदि करे छॾींदो आहे। ज़कात अदा न कंदी आहे, या असांजे इलाह माशाअल्लाह जेके मालदार आहिनि उन्हनि में त ज़कात जो को नालो ई न आहे। ऐं ज़कात में सभु अची विया, उशूर अची वियो, ऐं ॿिया जेके सदक़े फितर या ॿिया सभु इन में फ़र्ज़ी ज़कात ऐं जेके वाजिबु आहिनि, जीअं उशूर ज़मीन जो कढिबो आहे, इन जे बारे में कई चकर असीं तव्हांजे बारे में तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। चोथों इहो, जॾहिं का क़ौम अलाह ऐं उन जे रसूल सां कयल अहद भञंदी आहे, रब सुभाणे व ताला उन क़ौम ते धारिया दुश्मन ग़ालिब कंदो आहे, जेके उन्हनि खां नाहक माल खसे वेंदा आहिनि। जीअं असां वटि जेका सो सिंध में धारिया अचनि था, ऐं उहो धारिया जेके आहिनि उहो असां सिंधियुनि खां पंहिंजा ई माल हक़, सिंध असांजो, सभु कुझु असांजो, पर धारिया अची करे पठान सभु कुझु असांजे उन्हनि ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। ऐं जेके कराची विया हुजनि उन्हनि खे ख़बर हूंदी त कराची में केतिरी आबादी धारियुनि जी आहे, त उहो सभु कुझु उहे जेके उते रहंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी, ऐं जंहिंजा वास्ता आहिनि उनखे। अलाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं कंहिं क़ौम जा हाकिम अल्लाह जे क़ानून ते फ़ैसिलो न कंदा आहिनि ऐं अल्लाह जा नाज़िल कयल अहकाम उन्हनि जे दिलनि सां न लॻंदा आहिनि, अल्लाह सुभाणे व ताला उन्हनि हाकिमनि जी पाण में लड़ाई ऐं झेड़ो विझंदो आहे। बिल्कुलु आहे की न आहे? कि जेका सो असांजा पाण में विड़ी रहिया आहिनि, पीटीआई वारा उन्हनि सां विड़ी रहिया आहिनि, हो उन्हनि सां विड़ी रहिया आहिनि, हो उन्हनि सां विड़ी रहिया आहिनि। फरमायो कि जॾहिं उहे पाण में जेका सो रब सुभाणे व ताला जे क़ानूननि जे मुताबिक़ फ़ैसिला न कंदा आहिनि, तो अल्लाह सुभाणे व ताला फरमायो कि यसअलूनका अनिल अहिल्ला, कि तव्हां या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां चंड जे बारे में पुछा कनि था कि चंड इहो कॾहिं उभरे थो, कॾहिं वॾो थिए थो, कॾहिं नंढो थिए थो, उनजो वजह छा आहे? तो ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ऐं कि अल्लाह ये हबीब तूं फरमा कि चंड माण्हुनि जे लाइ ऐं हज जे लाइ ऐं जेके वक़्तु सुञाणण जूं निशानियूं आहिनि, यानी उन्हनि जे ज़रिए तव्हां ॾेती लेती जा मामला ऐं ॿिया जेके बि आहिनि इद्दत तलाक ईला ऐं जेके बि ऐं हज ऐं रमज़ान ऐं रोज़ा सभिनी जा जेके वक़्तु आहिनि, तव्हां इन चंड जे बारे में भले पढ़ियल हुजे या अणपढ़ियल हुजे, हर को सुञाणे वेंदो। ऐं आख़िरी आयत जी आख़िरी हिसे में फरमायो, वलैसल बिर्रु बयान तातुर बुयूद, इहा का नेकी न आहे जो घरनि जे पोयनि मां तव्हां अचो, पर नेकी इहा आहे त तव्हां तक़वा ऐं परहेज़गारी कयो ऐं घरनि में उन्हनि जे दरवाज़नि मां अचो ऐं अल्लाह खां डिॼो, मन तव्हां कामयाबु थियो। तो फरमाए कि अरब जे इब्तिदाई दौर में इहो हुयो कि जेको माण्हू हज या उमिरे जो इहराम ॿधंदा हुया, तो घरनि जे दरवाज़नि मां न ईंदा हुया, बल्कि घरनि जूं पोयूं छतियूं भञी करे उन पोयनि मां अंदरि ईंदा हुया, या जेकॾहिं तंबनि में रहंदा हुया तो तंबनि जूं रसियूं पोएं हिसे खां खोले करे ईंदा हुया। तो अल्लाह सुभाणे व ताला फरमायो, इहा का नेकी न आहे, नेकी इहा आहे जो सुहिणा अमल कयो ऐं रब सुभाणे व ताला जो नेक जेका सो परहेज़गार बणिजो, इहा ई नेकी आहे जो तव्हां पंहिंजी सोच वीचार ऐं अक़ल सां तव्हां उन्हनि नेकियुनि खे भलो सम्झो, जंहिंखे तव्हां भलो सम्झा घरनि खां पोइ अचनि न, बल्कि घरनि में दरवाज़नि सां अचो ऐं नेकी असल इहा आहे जेको मुतक़ी बणिजे। अल्लाह सुभाणे व ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह।